चीफ सेक्रेटरी सिंध डॉक्टर मोहम्मद सुहेल राजपूत जी सदारत हेठि कराची ऐं हैदराबाद डिवीज़न जे 16 ज़िलनि में मकानी इदारनि जी चूंडुनि बाबति अहम इजलास सिंध सेक्रेटरीट में थियो। SS न्यूज़ जे रिपोर्टर शाहिद अली कोराई मूजिब इजलास में सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज अनवर चौहान, घरू खाते जे सेक्रेटरी सईद अहमद मंगरियो, IG सिंध गुलाम नबी मेमण, सेक्रेटरी स्कूल एजुकेशन गुलाम अकबर लगारी, सेक्रेटरी कॉलेजिस खालिद हैदर शाह, सेक्रेटरी जनरल एडमिनिस्ट्रेशन मोहम्मद हनीफ चन्ना, कमिश्नर कराची मोहम्मद इकबाल मेमण, एडिशनल IG कराची जावेद मेमण ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि जे डिप्टी कमिश्नर्स वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई। इजलास में सूबे में मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले जे सिक्योरिटी ऐं ॿियनि इंतज़ामनि जो जाइज़ो वरितो वियो। इजलास में ॻाल्हाईंदे चीफ सेक्रेटरी सिंध डॉक्टर सुहेल राजपूत चयो आहे त कराची ऐं हैदराबाद डिवीज़न जे ज़िलनि में बल्दियाती चूंडूं 24 जुलाई ते थींदियूं। 2573 इंतहाई हसास पोलिंग स्टेशन ते CCTV कैमराऊं लॻायूं वञनि। इजलास में सूबाई इलेक्शन कमिश्नर एजाज अनवर चौहान चयो आहे त मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले में 60,000 मुलाज़िम भर्ती कया वेंदा। कराची ऐं हैदराबाद जे 16 ज़िलनि में 9,848 पोलिंग स्टेशनूं हूंदियूं, जिन मां 2,573 इंतहाई हसास पोलिंग स्टेशनूं हूंदियूं। मकानी चूंडुनि जे ॿिए मरहले में 20,180 उम्मीदवार हिसो वठी रहिया आहिनि, जॾहिं त 563 उम्मीदवार बिना मुक़ाबले कामयाब थिया आहिनि।